अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेठा में नई ज़बरदस्त धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पियारनि खे भली का। दोस्तों अॼु पंहिंजा वेठा में जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात रिव्यू करे तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त सभ खां पहिरियां सभ खां बहितरीनु अपडेट तव्हां ताईं पुॼायूं ऐं कोशिशि कंदा आहियूं सुठी अपडेट जेका हुजे तव्हांखे मिले। दोस्तों इन अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे शाकिर ख़ान अकबर ख़ान जो ठाव ॾिसण वटां मिलंदो। इहे ॿई धुरियूं कोशिशि कंदियूं आहिनि त ठही करे खीर खंड थी वञूं, हिकु थी वञूं। ऐं अकबर ख़ान शाकिर ख़ान हथड़ो फेराए फ़िलहालु हितां जेको आहे कोमल खे वठी वेंदो, चवंदो मूंखे ॾे, मुंहिंजी इज़त रख, मां इनखे वठी वञा, निकाह तोसां ई कराईंदुमि, मुंहिंजी घरवारी बि मारिजी वई, मुंहिंजो तोसां ठाव आहे, कोई जहिड़ो कोन आहे। पोइ तूं उतां ई जाएं, शादी करे वञजांइ कोमल सां, पंहिंजी ॼञ वठी जाएं, इज़त सां वठी वञजांइ, जे मुंहिंजी बि कुझु इज़त बचे चार आना। पोइ शाकिर ख़ान कुझु सोचण खां पोइ इन ॻाल्हि ते राज़ी थी वेंदो ऐं अकबर ख़ान जॾहिं कोमल खे हितां वापसि वठी वेंदो पोइ पंहिंजो असली रंग ॾेखारींदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।